अस्सलाम वालेकुम दोस्तों। फलां जी शख्सियत में जादू आहे, हू जंहिंसां मिलंदो आहे उनखे पंहिंजे शहर में गिरफ़्तार करे थो वठे। अक्सर माण्हू उन सां मिलण ऐं देर ताईं ॻाल्हियूं करणु चाहींदा आहिनि। तव्हां गौर कयो हूंदो त बाज़ माण्हुनि खां माण्हू परे भॼंदा आहिनि ऐं कुझु जल्दी दोस्त बणाए वठंदा आहिनि। कुझु माण्हुनि जी सोशल स्किल कमाल जी हूंदी आहे। ही माण्हू ॿियनि वांगुरु थी उन्हनि खे पंहिंजो बणाए छॾींदा आहिनि। छा तव्हां नथा चाहियो त अव्हां जी शख़्सियत बि मुतासिर कंदड़ थी वञे? हलो अव्हां खे निकोलस बोटमैन जी किताब हाउ टू मेक पीपल लाइक यू इन 90 सेकेंड्स मां कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं था। इंसानी ज़िंदगीअ में तालुकात वधाइण ऐं घटाइण में बॉडी लैंग्वेज जी अहमियत तमामु घणी आहे ऐं पूरे जिस्म में बि अहम अव्हां जो चहिरो हूंदो आहे। सोशल स्किल्स रखण वारा माण्हू ॿियनि खे ख़ुशामदीद चवण वारा, दोस्ताना मिज़ाज रखण वारा ऐं पुरएतमाद, मुख़लिस ऐं यकीन करण वारा हूंदा आहिनि। ही माण्हू पंहिंजे चहिरे जी हरकत याने तासरात खे घणी अहमियत ॾींदा आहिनि। अखियुनि जी हरकत ऐं चपनि जी साख़्त सां शख़्सियत जे वुसअत या तंगीअ जो अंदाज़ो थी वेंदो आहे। पोस्चर खे ॿिनि हिसनि में विराए सघिजे थो, वसी या ओपन ऐं तंग या क्लोज़्ड। वुसअत वारो पोस्चर याने बीहक इहो ज़ाहिर कंदी आहे त तव्हां मिलण वारे सां मुलाक़ात जा ख़्वाहिशमंद आहियो ऐं उन मां ख़ुशि आहियो। उन जे उबतड़ तंग बीहक या पोस्चर इहो ज़ाहिर कंदो आहे त तव्हां मिलण खां तंग आहियो ऐं लवायो था। ॿिन्ही सूरतुनि में जज़्बाती कैफ़ियत मुख़्तलिफ़ हूंदी आहे ऐं मिलण वारे ते इन जा असर पवंदा आहिनि। वॾी दिलि वारा माण्हू जॾहिं मिलंदा आहिनि त उन्हनि जे चहिरे ते मुस्कुराहट ऐं अखियुनि में चमक हूंदी आहे। उहे अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाइणु पसंदि कंदा आहिनि, जॾहिं त उन जे उबतड़ वारी शख़्सियत जूं अखियूं खुलियल ऐं चप मुरझायल हूंदा आहिनि। उहे नज़रियूं चोराइण जी कोशिशि कंदा आहिनि। अव्हां जी असल कम्युनिकेशन उहा हूंदी आहे जेका अव्हां जे गुफ़्तगू मां न पर अव्हां जे जिस्मानी हरकत याने बॉडी लैंग्वेज में ज़ाहिर थींदी आहे। अव्हां छा था चओ उन खां कई गुना अहमियत इन ॻाल्हि जी आहे त तव्हां कीअं था चओ। असां अहिड़नि माण्हुनि सां मिलण ऐं तालुकात जोड़णु चाहींदा आहियूं जेकी असां वांगुरु रवैयो रखंदा आहिनि ऐं असांजे मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहींदा आहिनि। इन शइ खे सेक्रोनाइज़ेशन चइबो आहे। तालुकात जी बहितरीअ में सेक्रोनाइज़ेशन अहम आहे। पंहिंजे पैदाइश जे फ़ौरन बाद पंहिंजे इर्द गिर्द माण्हुनि सां सेक्रोनाइज़ करणु शुरू कंदा आहियूं। सभ खां पहिरियां ॼावल ॿार पंहिंजी माउ सां सेक्रोनाइज़ कंदो आहे ऐं जॾहिं असीं स्कूल या कॉलेज जे दौर खां गुज़रंदा आहियूं तॾहिं बि असांजा उहे ई दोस्त थींदा आहिनि जिन सां असां या उहे असां सां सेक्रोनाइज़ कंदा आहिनि। असीं हिन वीडियो में जल्द घुल मिलजी वञण ऐं तालुकात क़ाइमु करण जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। सेक्रोनाइज़ेशन उन लाइ काफ़ी अहम आहे। बहितरीन सेक्रोनाइज़ेशन जो मतिलबु आहे त असां जंहिंसां तालुक़ु क़ाइमु करणु चाहियूं था उन जी बीहक, चहिरे जा तासरात, साहु खणणु ऐं आवाज़ खे गैर महसूस तरीक़े सां नक़ल कयो वञे। ईअं करण जो असराइतो तरीक़ो इहो आहे त साम्हूं वारो जेको चए थो बिल्कुलु उएं ई कयो वञे या उन जी मिररिंग कई वञे। जीअं अव्हां साम्हूं वारे जो आईने में नज़र ईंदड़ अक्स आहियो। ॻाल्हाइण वारे जे आवाज़ खे सेक्रोनाइज़ करणु तमामु ताक़तवर औज़ार आहे। उहो जंहिं टोन में ॻाल्हाए रहियो आहे उन ई टोन खे अव्हां अख़्तियार करियो। हू जंहिं सेंस में गुफ़्तगू करे रहियो आहे अव्हां बि उन में करियो। हू जंहिं मोडालिटीअ में ॻाल्हाए रहियो आहे अव्हां बि उन में ॻाल्हायो। तमामु इंसान टिनि क़िस्मनि जी मोडालिटी में कंहिं हिक मां कंदा आहिनि छो त हू उन्हनि टिनि अंदाज़नि मां सिखंदा आहिनि। विजुअल मोडालिटी: अहिड़ा माण्हू पंहिंजी विजुअल साइंस मां हासिलु थींदड़ मालूमात खे सिखण ऐं गुफ़्तगू करण में इस्तेमालु कंदा आहिनि। ही माण्हू तस्वीरनि में सोचींदा आहिनि, तेज़ रंगनि वारा लिबास पाईंदा आहिनि ऐं निस्बतन तेज़ ॻाल्हाईंदा आहिनि। ऑडिटरी मोडालिटी: अहिड़ा माण्हू पंहिंजे कननि याने ऑडिटरी सेंस मां हासिलु थियण वारी मालूमात खे सिखण ऐं गुफ़्तगू करण में इस्तेमालु कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जे आवाज़ में मौसीक़ी हूंदी आहे। अल्फाज़ ऐं आवाज़ तमामु घणो पसंदि कंदा आहिनि ऐं पंहिंजी तवजा कननि ते रखंदा आहिनि। कंस्ट्रक्ट मोडालिटी: अहिड़ा माण्हू पंहिंजी कंस्ट्रक्ट सेंस मां हासिलु थींदड़ मालूमात खे सिखण ऐं ॻाल्हाइण में इस्तेमालु कंदा आहिनि ऐं ज़िंदगीअ जे हर मामले में जज़्बात ऐं अहसासनि जो घणो ख़्यालु कंदा आहिनि। लिबास जो इस्तेमालु लफ़्ज़ जे बुनियाद ते कंदा आहिनि, निस्बतन आहिस्ते ॻाल्हाईंदा आहिनि। गौर फ़िक्र ऐं गुफ़्तगू में जज़्बात खे अहमियत ॾींदा आहिनि। अव्हां जो पहिरियों कमु इहो आहे त साम्हूं वारे खे ऑब्ज़र्व करे इहो मालूम करियो त हू कंहिं सेंस में या मोडालिटी में ज़्यादातर ॻाल्हाए थो। पोइ उन मोडालिटी में उन सां ॻाल्हाए तव्हां 90 सेकंड या उन खां बि तमामु घटि वक़्त में उन जहिड़ा थी सघो था। तालुकात बहितर करे सघो था। पर हिते हिकु अहम नुक़्तो ज़रूरु सम्झंदा त असां जिन ॻाल्हियुनि जो तज़किरो मथे करे आया आहियूं उन्हनि ते अमल कंदे तवाज़ुन जो ख़्यालु ज़रूरु रखंदा। अहिड़नि केतिरनि ई माण्हुनि सां मुलाक़ात थींदी आहे जेके उन्हनि मशवरनि ते अमल करण जी कूड़ी कोशिशि कंदा आहिनि, पर हू जेॾो बि कोशिशि कनि पर माण्हू उन्हनि खां परे भॼंदा आहिनि। अव्हां उनजो ज़रूरु ख़्यालु कजो। हिन वीडियो मां अव्हां कीअं फ़ाइदो वठंदव कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखिजो। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।